नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस पर। मुल्क में कोरोना वायरस जा हाने जारी वायरस के वधीक 38 मरीज़ फौत थी विया। फौतुनि जो अंग वधी 22,108 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1097 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 9,51,865 थी वियो। हिन वक़्त ताईं 8,96,801 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सेहतियाब थी चुका। हब में खारड़ी नाके वेझो मुसाफ़िर कोच ट्रेन से टकराइजी वही। हादसे के नतीजे में 2 ॼणा फौत, 20 ॼणा ज़ख़्मी। अस्पताल मुंतकिल। क़ौमी शाहराह ते बस जो टक्कर लगन सबब मोटरसाइकिल सवार फौत। वज़ीर आज़म इमरान खान जो ISI हेडक्वार्टर्स जो दौरो। DG ISI लेफ्टिनेंट जनरल फेज़ हमीद वज़ीर आज़म जो इस्तक़बाल कियो। वज़ीर आज़म की सदारत हेठि नेशनल इंटेलिजेंस कोआर्डिनेशन कमेटी जो इजलास। हथियारबंद फ़ौजन इंटेलिजेंस एजेंसीज़ जी सरबराहन समेत सीनियर वफ़ाक़ी वज़ीरनि शेख रशीद ऐं फवाद चौधरी की शिरकत। इजलास में सिक्योरिटी सूरतहाल समेत अफ़गान अमन अमल ते ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा आज़रबाईजान जो दौरो मुकम्मल करण खां पोइ तुर्की पहुची वियो। ISPR मूजिब तुर्की पहुचण ते आर्मी चीफ के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। आर्मी चीफ तुर्क परॾेही वज़ीर ऐं अस्करी क़यादत सां मुलाक़ातूं करे अफ़गान मुफ़ाहिमती अमल ऐं अॻभराई वारे मामलनि ते ॻाल्हियूं कयूं। तुर्क दिफ़ाई वज़ीर ख़िते में अमन लाइ पाकिस्तान जे किरदार जी वाखाण कई। सिंध असेंबली के बजट इजलास दौरान कराची में पानी की खोट खिलाफ मुतहदा मेंबरन जो एहतजाज। MQM मेंबर पारा कराची के पानी ॾियो जा नारा। PP मेंबर साजिद जोखियो मुतहदा ते सख्त तनकीद कंदे चयो त MQM वाटर बोर्ड में 8,000 दहशतगर्द भर्ती कया। उर्दू ॻाल्हाईंदड़ पढ़ियल लिखियल नौजवाननि MQM के रद्द करे छॾियो आहे। मुतहदा बानी ज़हनी मरीज़ थी चुको आहे। सिंध असांजी माउ आहे, उनखे केर बि विरहाए नथो सघे। कराची कंहिंजे पीउ जो न पर असांजो आहे। सॼी सिंध में गैस ऐं पाणी जो बहरान आहे, उन ते मुतहदा वारा ॻाल्हाइण लाइ तयार नाहिनि। साजिद जोखियो जी तक़रीर दौरान मुतहदा मेंबरनि जो एहतजाज। स्पीकर बजट ते बहस लाइ हिकु ॾींहं जी वाध करे छॾी। गौसपुर वेझो पुलिस की कोट आलिम जागीरानी ते चढ़ाई। पुलिस के ॾिसंदे ई हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। पुलिस की जवाबी फायरिंग में ॾोहारी मारिजी वियो। SSP अमजद अहमद शेख चवे तो शहीद एहलकारनि जे कातिलनि की गिरफ़्तारी ताईं ऑपरेशन जारी रहंदो। फैज़गंज में पकाचांग मां काठ के वापार लाइ निकतल 2 ॼणा घोटकी मां अगवा। वाटसन का भंग तलब अगवा थियल मोहम्मद हसन नानगोर ऐं बशीर मजीदाणो शामिल। रेती वेझो गोड अरशद आराइन वटान निर्ली माइनर के 30 फुट घारो। 5 गोठ ऐं 300 एकड़नि ते बदल फसल पानी हेठि। इतला बावजूद आपाशी अमलो घारे वारे हंधि न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण ते घारे बंदि करण में मसरूफ़।